एहतजाज इन जे लाइ कयां थी। टे जागे जवान फौत थी ॿ धीअ हिकु पुटु जवान शादीशुदा। हाणे वरी हे बि मुंहिंजो शादीशुदा पुटु आहे, बीमार आहे, 2 न्याणियूं अथसि, गुर्दा फेल थी यानी साल खां वठी मजबूर आहियां, जकमाबाद जी आहियां। एतिरी परेशान आहियां जंहिं जे लाइ इलाज जे लाइ मूंखे 5 रुपया कोन्हनि त मां हिते भाड़ो करे खणी अचां। हफ़्ते में 2 चकर डायलिसिस थींदी आहे। एतिरी मजबूर आहियां। हिन जो दाऊ अस्पताल में चयो अथनि इलाजु थींदो, गुर्दो मटिबो, 35 लख इलाजु थींदो हिन जो सुतत करा। हिन जी दिलि बि कमज़ोर आहे, गुर्दा फेलनी। जावेद अली पुट जो नालो आहे, घर वारे जो आहे फ़कीर मोहम्मद। आहियां जकमाबाद ज़िले जी, हनीफ़ ख़ान जो ॻोठु आहे खोसे जो, उते वेठी आहियां। हा, हिते SIUT में दाख़िलो आहे, हिते आहे, पर हिते बि इलाही 3 ॼणा उन्हनि जो गुर्दो मैच न थी पियो। हाणे था चवनि पिया दाऊ अस्पताल में तव्हां वञो, उन जो उते पैसा वठनि था, ख़र्चु थिए थो पियो। हुकूमत खे इहो अर्ज़ु कयां थी पई जो मुंहिंजे पुट जी इलाजु कराइनि, गुर्दो मटाइनि, हिन जी ज़िंदगी बची वञे। मां माउ आहियां, बर्दाश्त नथी करे सघां या का दुख। मुंहिंजो के पुटु शादीशुदा जवान गुज़ारे, 2 धीअ जवानियूं गुज़ारे वियूं। मुंहिंजी सभ खे अपील आहे हिन जो इलाजु कराइनि। बसि इहा ई ख़्वाहिश आहे हिन जी ज़िंदगी बची वञे। मां ग़रीब आहियां, मां वटि कुझु बि न रहियो आहे त मां भाड़ो काथो कयां त मां हिननि खे छा खारायां। हिक जी जंग भॼी पिया, घर पियो आहे, हिकिड़ो इहो गुर्दनि जो फेल थी वियो आहे। मुड़ुसु 30 सालनि खां वठी घर वारो बीमार आहे। बसि मां ई आहियां हिकिड़ी जेको भैदी वता थी पई, कोई मदद नथो करे, कोई मदद नथो करे पियो। अॼु हिते आई आहियां, बसि पुकारियां थी पई। बसि मुंहिंजो इहो एहतजाज आहे जो फौरन मुंहिंजे पुट जो इलाजु थी वञे, जो गुर्दो मटिजी पए। अॼु त चवनि था त 30 खां वठी 35 लख तुंहिंजो ख़र्चु थींदो, गुर्दो तुंहिंजे पुट जो मटिजी वेंदो। अलाह करे हिन जी ज़िंदगी बची वञे, बसि इहो ई चाहियां थी पई। बिलावल भुट्टे खे अर्ज़ु कयां थी, जेके ई मूंखे ॾिसंदड़नि सभिनी खे अर्ज़ु कयां थी पई मुंहिंजे पुट जी ज़िंदगी बचाए। मुंहिंजो पुटु ख़तरे में आहे। मां वटि का शइ कोन्हे, हिकु वेलो खावां थी त हिकु वेलो वेठी आहियां। मां कल्ह हुतां उधार वठी करे मां हिते पहुती आहियां। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।